असांजे ॻोठ जी आहे। वॾेरी कमली कथी कराए? बाबा कराईंदी, आखिर कराईंदी। तो हमेशा मुझे गिला करनी है ना। अज वने दस तुझे ॻोठ जो मां रोड पई ठावा। छा असांजे ॻोठ जो पे रोड ठहे? अदी सिंधु तव्हां घर वञो त मां ॾिसी थो अचां त असांजे ॻोठ जो रोड ठहे कीअं पियो। ठीकु आहे। हिन कम जो ठेकेदार केरु आहे जो अहिड़ो नाक़स मटेरियल पियो हलाए? हिन कम जो ठेकेदार हो वेठो आ। हिन कम जो ठेकेदार तूं आहीं? हाँ ही नाक़स मटेरियल हलाइण वारो तूं आहीं? तू केर नहीं पुछना हो मुखा। आऊं आवाम आहियां। आवाम में तुझे दी हैसियत है तो तू असा का तो ही जेको बि कम हले पियो असांजे पैसनि मां हले थो। तुंहिंजी जागीर न आहे। तुझे दी हैसियत ही कोने। चा तू प्राइम मिनिस्टर नहीं आई के तो तू पुछी असा का। तोखे 5 मिंटनि में ख़बर पवंदी त मां छा आहियां।